अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहानी। कहानीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जाने माली घाटो नुक़सान घाटो थियण शराब ख़ौफ़। ञुञ जाने माली फ़ाइदो नफ़ो थियण ढ भलाई उम्मीद जुञ सिराब। पाठ नंबर 96। जॾहिं बुख़्ते नसरा बनी इसराइल ते मुसलत थियो, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम उन जे शर खां भॼी करे निकिरी वियो, हिक चिश्मे आब में वञी ग़ाइब थी वियो। ॿिए पैगम्बर खुदावंद उन ते वही कयो त हज़रत दानियाल जे लाइ खाधो खणी वञो। हज़रत उज़ैर हज़रत हारून अलैहिस्सलाम जे औलाद मां हुयो। मनक़ूल आहे त बुख़्ते नसर 187 साल ताईं हुकूमत कई। बुख़्ते नसर जो फौत थियो त उन जो पुटु महरुया बादशाह ॾियो ऐं उन 70 साल 20 ॾींहं हुकूमत कई। ॿ भाउर हज़रत उज़ैर हज़रत उज़रा कई। ॿई साॻिए ॾींहुं पैदा थिया हुआ ऐं साॻिए वक़्त में मरी विया हुआ। हिकु क़बर में दफ़न थिया। हिक जी उमिरि 50 साल ऐं हिक जी उमिरि 150 साल, 150 साल। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अज़रा जिन हिक ई साट में पैदा थिया। ख़ुदा हज़रत उज़ैर जिन खे 100 साल ताईं मुर्दा करे छॾियो, वरी हज़रत उज़रा ज़िंदह कयो ऐं वरी हिक ई वक़्त में रहम इलाही सां वासिल थिया। हज़रत उज़ैर जिन जी उमिरि 50 साल ऐं हज़रत उज़रा जी उमिरि 150 साल जी। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बिन मती संदसि क़ौम खे इस्लाम जी दावत ॾींदो रहियो, पर उन्हनि इनकार कयो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन इरादो कयो त उन्हनि खे बददुआ करे। उन्हनि में 2 शख़्स हुआ, हिकु आबिद तनूखा नाले ऐं ॿियो आलिम हुयो जंहिंखे रोबेल चवंदा हुआ। आबिद चवंदो हो त बददुआ करियो ऐं आलिम चवंदो हुयो त उन्हनि खे बददुआ करणु कोन चाहींदो हुयो। ख़ुदा तव्हांजे दुआ खे रद्द कोन कंदो, पर माण्हुनि खे मारणु बि पसंदि कोन कंदो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आबिद जी ॻाल्हि मञी ऐं उन लाइ बददुआ कई। ख़ुदा उनखे वही कई त फलाणे साल फलाणे महीने फलाणे ॾींहुं उन्हनि ते अज़ाब नाज़िल कंदो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम आबिद खे वठी उन माण्हुनि जे विचां हलियो वियो, पर आलिम उन्हनि माण्हुनि सां गॾु रहियो। आलिम आसारे अज़ाब ॾिसी माण्हुनि खे चयो, ख़ुदा खे चयो अज़ाब टारण जो, इस्तिफ़ादा करियो, बारगाह इलाहीअ में गड़गड़ायो, तौबह करियो। ख़ुदा अला घणो रहम करण वारो आहे। उन्हनि माण्हुनि ईअं ई कयो जीअं आलिम चयो। अलाह ख़ुदा उन्हनि ते रहम कयो ऐं अज़ाब उन्हनि तां टरी वियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जी क़ौम ज़ाहिर में अज़ाब ॾिसी ईमान आंदो त अलाह ख़ुदा उन्हनि तां दुनियावी ज़िंदगीअ में उन्हनि खे रुसवाईअ जो अज़ाब टारे छॾियो ऐं उन्हनि खे वक़्तु ॾिनो, हिकु मुदत ताईं चैन ऐं आराम ॾिनो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम संदसि क़ौम ते ग़ज़बनाक थी निकिरियो हुयो। उन गुमान कयो त असीं उन्हनि ते रोज़ी तंग न करियूं। बैल जो गुमान हुयो त तरके उला सादुर थियो। मनक़ूल आहे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम तारने ऐं ज़ुल्मतुनि में निदा कई। तारकीन ज़ुल्मनि ते बि निदा कई। तव्हां खां सवाइ ॿियो केर बि महबूद कोन्हे तुंहिंजी तस्वीर करियां। उन तमामु उमूर ते जो तुंहिंजे ज़ात ऐं सिफ़ात जे लाइक़ु आहिनि।
तूं हर ऐब खां पाक पाकीज़ा आहीं। जंहिं वक़्तु हज़रत यूनुस अलैहिस्सलाम संदसि क़ौम जे विचां निकिरियो, न माल सामान असबाब सां भरियल हिकु कश्तीअ जे तरफ़ आयो। मनक़ूल आहे त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ज़मीन ते बीठो, उते बैज़ चवनि था त आओ, या जिन खे चवनि था ज़मीन ते, मनक़ूल आहे त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ज़मीन नए नवा ते बैज़ चवनि था त आओ, या वाओ जंहिं ते हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन मबूस हुयो। बैज़ 20,000, बैज़ 30,000, बैज़ 70,000, 1 लख, बल्कि उन खां बि वधीक माण्हुनि ते मबूस हुयो। अहिड़े कश्तीअ वारनि चयो त राह रस्ते में अगरि मच्छी अची वई त उन लाइ हिकु माण्हू उहा मच्छी खणंदो। अगरि जे आई त रस्ते में रुकावट बणिजी त पोइ हिननि कुणा पाता त उहो कुणू हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे नाले निकिरियो। कश्ती हली त मच्छी राह रस्ते में अची वई त मच्छीअ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन खे ॻीझरियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन अलाह ख़ुदा जी तस्बीह करण वारो हुयो ऐं तस्बीह कंदो रहंदो हुयो। मनक़ूल आहे त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अगरि तस्बीह करण वारो न हुजे हा त क़यामत ताईं उन मच्छीअ जे शिकम पेट में हुजे हा। पर हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन तस्बीह कंदो हुयो, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जी दुआ क़बूल थी। हज़रत यूनुस जिन ते 3 ॾींहं मच्छीअ जे पेट में हुयो ऐं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन ला इलाहा इल्ला अंत चवंदो रहंदो हुयो। 3 ॾींहंनि खां पोइ मच्छीअ जो हज़रत यूनुस जिन खे हिकु सहरा ते कढी छॾियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अलाह ख़ुदा जी तस्बीह कंदो, राति ॾींहुं शाम पियो कंदो हुयो, अलाह ख़ुदा खे यादि पियो कंदो हुयो।